अस्सलाम वालेकुम दोस्तों, बेहतरीन अपडेट ॾींदा हलूं तकरार ड्रामे जे बारे में। ख़ासि करे ही तव्हांजे लाइ बेहतरीन अपडेट आहे दोस्तों अॼु तव्हांखे ख़ासि ख़बर ॾींदुसि मां तकरार ड्रामे जी एडवांस इन्फॉर्मेशन। मुंहिंजे ख़्याल में ही वीडियो तव्हां आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे शायदि खोसो विलाग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों हिन जेको आहे दोस्तनि काफ़ी सारा मूंखे कमेंट कया आहिनि यूट्यूब चैनल ते। कुझु स्क्रीनशॉट साम्हूं तव्हांजे मां रखां थो पियो। इन्हनि जी इहा ख़्वाहिश जल्द मां पूरी कंदुसि। जेको आहे दोस्तों अचण वारे किस्तनि में कंहिं न कंहिं वीडियोज़ में इहा ख़्वाहिश हिननि जी पूरी कई वेंदी जेका हिननि मूंखे कमेंट कया आहिनि। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों अपडेट अॼु जी आहे त मूसा आख़िर वक़्त खे केसीं ताईं ॿधी रखंदो, यानी मूसा मीर इन खे कहिड़े क़िस्त में छॾंदा या इहो ॿधल ई हूंदो ॿकर। दोस्तों जेको वक़्तु ॿकर आहे न, इहो मुंहिंजे ख़्याल में दोस्तों फ़िलहालु हथीको हूंदो। हिकिड़ी शर्त ते इन खे छॾियो वेंदो, या ही पाण हितां भॼण जी कोशिशि कंदो, या वरी मीर मूसा सोणीयार जेको मुआदो आहे उहो करे इन खां हथु करंदा। वरी वक़्तु दोखो बि करे सघे थो। अहिड़े हिसाब सां इहो कुझु किस्तनि ताईं इन्हनि वटि ईअं ई क़ैद हूंदो, ॿधल हूंदो। ऐं जेको आहे इन खे फिरी फिरी पिया इन ॿकर खे ही पादर हणंदा जेका ही मस्तु मूसा ऐं मस्तु मीर पिया घुमनि। ऐं बावल मड़िया कलाशन खणी करे कॾहिं कंहिंजो अॻु पियो ॾींदो, कॾहिं कंहिंजो अॻु पियो ॾींदो। छाजे करे ही सोप सीरियल आहे, इन खे डिघी तूरी जे वल वांगुरु डिघो कयो वेंदो आहे। शॉर्टकट न आहे जो नंढड़ी फिल्म आहे त ॿ किस्तनि में खुटाईंदा। हीउ डिघो रस्तो आहे, पियो हलंदो कॾहिं जेको ओभर, कॾहिं वरी उत्तर, कॾहिं ॾखण, त वरी कॾहिं ओलहा, ईअं पियो कमु इन्हनि जो हलंदो। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु किस्तनि खां पोइ हिकु मोड़ बि अचण वारो आहे तकरार ड्रामे में नए क़िस्म जो।